अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गड आऊँ यहाँ इमरान अली गोपांग। खबर शामिल क्यों था डिस्ट्रिक्ट खैरपुर। रिपोर्टर अख्तर कीरियो। पंडरो मस्ती में फैज़वाह जी पुल ज़बून हाल गरी ट्रैफिक क्रॉस करण सबब पुल केडी बि महल किरण जो खतरो। उन सिलसिले में इलाके के समाजी अगवानन ऐं रहवासिन रज़ा हुसैन मरी, इकबाल हुसैन सुमरो, बाबर अली ख़ासकेली ऐं ॿियनि फैज़वाह जी पुल न ठहण खिलाफ़ एहतजाज कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी अरसे खां फैज़वाह जी पुल ज़बून हाल आहे, जॾहिं त पुल मथां गरी ट्रैफिक जंहिंमें खैरपुर शुगर मिल ॾे वेंदड़ कमनि सां भरियल ट्रालियूं ट्रकूं जॾहिं त पत्थर सां भरियल ट्रालियूं ऐं ट्रकूं पिणु पुल मथां क्रॉस करे रहियूं आहिनि, जंहिंजे करे पुल खे खॾा पइजी विया आहिनि। रोडस जे मुद्दे में आबादगारनि खां लखें रुपया टैक्स वसूल कई पियो वञे, मगर अफ़सोस जो शुगर मिल ॾे वेंदड़ रस्तनि ऐं पुलनि जो उहो हाल आहे जॾहिं त गरी ट्रैफिक पुल मथां क्रॉस करण जे करे केॾी बि महिल वॾो नुक़सानु थी सघे थो, जंहिंजे करे इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। उन मौक़े ते मुज़ाहिरीन तक जे चूंडियल नुमाइंदनि DC खैरपुर ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त जल्द टंडरो मस्ती भरिसां बाईपास लॻ फैज़वाह ते नई पुल ठाहे इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।